फकीर साहब, लतीफ़ साहब जी मजलिस में असां फ़कीरनि जी हाज़िरी पेश आहे ऐं तव्हांजो अचण मुंहिंजे क़बूलियत जो सबबु आहे ऐं असीं तव्हांजे इंतज़ार में आहियूं। खणी वञे छा सही आहे, ॿरो चई न सफ़ा ॿुधाए थी। हा, रोशनी अॻियां बीठो आहे न। हीअ असांजो यार आहे बिलावर शर्फ, सहूलियतकार चऊं, मददगार चऊं, अलाह वाही असीं चवंदा आहियूं न, अलाह वाही आहे माण्हुनि जो, त वीर असांजो वाही आहे, मददगार आहे। चांहि पे प्यारे फ़कीर खे बि असांखे बि। ऐं हीअ अॼु आहे पाणी जो वारो। पाणी जो वारो जॾहिं हूंदो आहे तॾहिं ॾेॾर जेके हूंदा आहिनि उहे सभु निकिरी ईंदा आहिनि। पोइ ॾेॾरनि जी ॼण शादी हूंदी आहे, पोइ हफ़ीज़ कुंभर हथे गुल मेहंदी ऐं पेरे गुल मेहंदी वारी सूरत आहे। अॼु ॾाढी जेका आहे ख़ूबसूरत जेका म्यूज़िक जेका ठही वई आहे। मथे आहे आसमान आहे, तारा आहिनि, हेठि धरती आहे। धरती चौधारी जेका आहे आबाद आहे, चौधारी आहिनि, पंहिंजो फुटियूं आहिनि, चौधारी जंतर आहे, भाॼियूं आहिनि, वण आहिनि, दरिया आहिनि सभई। ऐं मथे था निहारियूं त तारा आहिनि, तारनि जा बि ॼण हिकिड़ा जहान आहिनि, उहे पिया था हलनि। सो लतीफ़ साहिब आशिक़ हो चंड न न्यापा थो माने फ़कीर थो ॿुधे कि चङा चंड चए सनिया खे सॼणे। चंड खे थी चए त महिरबानी करे तूं चङो माण्हू आहीं, चई चङा चंड चए सनिया खे सॼणे, चई अङण मथां उभरी पिरियां जे पए, अङण मथां उभरी पिरियां जे पए, चई झीणो ॻाल्हाए, चई ॾाढा न ॻाल्हाइजांइ बाबू अॻियां, चई आराम सां ॻाल्हाइजांइ, चई झीणो ॻाल्हाए पेरें विझी हथड़ा, चई पेरनि ते वञी हथड़ा वञी रखिजी, उते वञी आहिस्ते ॻाल्हाइजांइ, आराम सां। हीअ आदाब सेखारे पियो, कंहिंखे सेखारे? चंड खे सेखारे पियो। माना हीअ चंड खे हुकुम पियो हलाए, आशिक़ आहे, आशिक़ जी मर्ज़ी आहे। चई उभर चंड पस पिरीं, उभर चंड पस पिरीं तो ओॾा मूं दूर। अॼु चंड बि बीठो आहे ऐं चंड खे तव्हीं बि ॾिसंदा हूंदा, ऐं असां सां त गॾियो बीठो आहे, ऐं सम्झां थो घणी देरि ताईं पाण सां गॾु हूंदो। ऐं इहे तारा थोरा जेके आहिनि परे हुआ उहे थोरा ॿुॾी विया, उहे ॾिसण में कोन आया। बाक़ी वेझा जेके तारा हुआ उहे सभु बीठा हुआ, हवाऊं आहिनि, उन्हनि जी अॼु पंहिंजी मूसीक़ी आहे। ऐं असांजे वरी जे मन मां ॼण लॻे थियूं मटनि, त पोइ उन में हुनजो पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो मज़ो आहे। ऐं उन खां पोइ ई जेको आहे न ॾेॾरनि जो आवाज़ु तव्हां ॿुधो वारा कोन था ॿुधो, केॾो ख़ूबसूरत आवाज़ु। अलाए तव्हांखे वणे थो अलाए कोन थो वणे, पर ही अॼु हिकिड़ी ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत म्यूज़िक ठाहे वेठा आहिनि। पाणी जो वारो आहे अॼु, ऐं पाणी हिते विरहायल आहिनि, कंहिंजो मुनो कलाकु आहे, कंहिंजो अधु कलाकु आहे। असां बि हींअर जेको आहे सो 15 मिंट में मिली वियो हले, असां फ़कीर जो कमु थी थो वञे। कॾहिं कॾहिं उहो 15 मिंट कोन था मिलनि, पर इहो आहे त धरती आहे, ख़ुदा जी अमानत आहे, ऐं हुन धरती खे जेके संभालणो आहे त हुनखे आबाद करिणो आहे। अची वेठा आहियूं, आबादी में रुॻो माण्हू न, उहा धरती जेका आहे असां उन में बि गुल पोखजनि, उन में मेवा पोखजनि, अन पोखजनि, त बचा ॿार बि खाइनि, संगत साथ बि खाए। मार्केट खे त घणी ॾिनोसीं, सॼी ज़िंदगी ॾिनोसीं मार्केट खे। उभर चंड पस पिरीं तो ओॾा मूं दूर, सॼण सुता विल में, चई चोटा भरे कपूर, चई पेरें आऊं न पुॼणी बाबल ॾिए न बूर। चई पंध जेको आहे घणो परे, आउं पेरें पुॼी कान थी सघां। चई पेरें आऊं न पुॼणी बाबल ॾिए न बूर, जंहिं ते चढ़ी असूर संजे सॼण सहेठियां। चए आऊं असुर जो वञी जेको आहे सो वञी महबूब सां जेको आहे मिली अचां, हुते वञी पहुचां। हफ़ीज़ बान जे कंधी ते वेठा आहियूं, शादी पली ऐं बान जे विच में, पर बान वेझो आहे, वेझी बि का बि जेको आहे ॿिनि टिनि महिलनि में का बि आबादी कान्हे का, इंसान आहिनि असां सां गॾु। जीअं असीं हारी आहियूं, तीअं असां सां गॾु असांजा दोस्त आहिनि छह हारी,
उहे अची पंहिंजी ॿनी कनि था, की मका ते खणनि था, कुझु पंहिंजा टुक टोटा थियनि। पोइ असां बि फ़क़ीर अलबस थी विया, उनखे ॿारहों ॿनी जो मिली वियो, असीं हिते वेही रहिया आहियूं, वेठा हुते रोज़ानी बान में वेहिजूं ऐं वेठा जेका कचहरियूं करियूं। ऐं ॾींहं जो इहो आहे जेको हुकुम थींदो आहे मुंहिंजे जो, पोइ को गुल साफ़ करिणो, को वणु साफ़ करिणो, का गुॾ कढणी, घुमणो फिरणो, सुम्हणो, इहो ई आहे। इहे सभु श्रीराग जा ॿ बैत आहिनि। हिकिड़ो बैत आहे शाह पंहिंजो मींहुं इनायत जो बैत आहे, ऐं ॿियो जेको बैत आहे उहो लतीफ़ साईं जो आहे। ॿई बैत पढ़ूं था त मींहुं इनायत जेको आहे ऐं पंहिंजो नसलपुर वारो, उहो त लतीफ़ साईं खां उमिरि में माना ईअं 50 साल खां वॾो हो उमिरि में। लतीफ़ साईं जोबन जवानी में आहे 20-20 साल जी उमिरि में। उमिरि में थोरो घणो फ़र्क़ु थी सघे थो, पर हिननि माण्हुनि जो जेको शऊर आहे ऐं इन्हनि जा जेके शऊर जा जेके जड़ जेके थींदा आहिनि, उन्हनि जूं उमिरियूं कोन थींदियूं आहिनि, उन्हनि जो तलक हिन ॼमार सां उनजो को तलक कोन्हे को। सो उनजे करे हीअ बि तमामु वॾो माण्हू हो, हिन जो जेको डिक्शन बि तमामु भलो हो, ऐं हिन जी जेकी लेवल जेका आहे उहा बि तमामु भली हुई। ऐं लतीफ़ साईं त उन्हनि खां पोइ पियो अचे त माना लतीफ़ साईं में त वरी इहे जेके छाड़ू हुयूं उहे बि पइजी वियूं, लतीफ़ समुझ थी वियो हलियो। चई घर सोरिया तण पूॼिया वासा जनी वार, चई घर सोरिया तण पूॼिया वासा जनी वार, चई पर लखां परे हुआ, चई पर लखां परे हुआ जनी जा भतार, आया सभु इनात चए, चई आया सभु इनात चए, उनजी पटन पोइ पचार, चई समुंड शाहूकार सील रखी सज आया। लतीफ़ साईं वराणे थो समुंड कीन सुकनि, समुंड कीन सुकनि कोड़ी जे काव थिए। हाणे इन में तव्हां माण्हू जी जेका डेप्थ आहे, माण्हू जी जेका उमक आहे, उहा बि तव्हां कचे सघो था त हिन माण्हू जो हाउ केॾो वॾो आहे, हिन माण्हू जी दिलि हिन माण्हू जी केॾी वॾी आहे। ऐं ईअं सम्झो त लतीफ़ साईं हिते माण्हू खे कैरेक्टराइज़ थो करे। समुंड आहे वरी नेचर जी शइ आहे। हाणे उनजो कल्चर इहो त समुंड जेके सुकंदा न आहिनि, लाथ करे वेंदा आहिनि, काव करे वेंदा आहिनि, पर उन समुंडनि में बि अंदरि केरु अमीग थियनि था, उन्हनि में की उन्हनि में खूह था थियनि, उन्हनि में लतीफ़ साईं चए थो समुंड कीन सुकनि कोड़ी जे काव थिए। बैत ॿुधव, चए समुंड कीन सुकनि कोड़ीअ जे काव थिए, पाणी असीं पेख कयो तेला वणजार, चई वणजारनि जेको पाणी सां जेको इश्क कयो आहे, जेको ॿनी सां इश्क कयो आहे, जेको धरती सां, उहो हरू भरू कोन कयो आहे। हुननि खे ख़बर आहे चई जेको पाणी आहे उहा ज़िंदगी आहे, ॿनी ज़िंदगी आहे। चई पाणी असीं पेख कयो तेला वणजारनि, बाक़ी चई लालू से लहनि सेवियो जन समूंड खे, बाक़ी लालू उनखे मिलंदो जेको समूंड जी पूॼा कंदो, समुंड में घिड़ंदो, जेको शिकार कंदो, बाक़ी जेको ॻाल्हियूं कंदो उनखे मच्छी मिली वेंदी हली, बाक़ी लालू उनखे मिलंदो जेको समुंड सेवींदो। कुझु ईअं उड़िया थुड़िया बैत चऊं मुख़्तलिफ़, कुझु उहे बैत था पढ़ूं। ऐं उन खां पोइ अॼु जो ख़्यालु हो त असांजे हिन लतीफ़ साईं जी मजलिस में जेका उस्ताद बुखारी साहिब बि हाज़िर आहे असां सां गॾु, ऐं महिरबानी करे आया आहिनि, त उनजा जेके किताब जेके मशहूरु आहिनि उनजा, ऐं उहे जेको आहे सो चौसठा उनखे चऊं, किताब उनखे चऊं, रेगुलर जेका पाण लिखंदा आहियूं। माण्हू अजीब हुआ ऐं अजब माण्हू हो। चई वॾे चीरे चिचरे कीमो कया, चई वॾे चीरे चिचरे कीमो कयाऊं, चई वॾा नाल नीअं जा हथनि सां हया। माना फिज़िक्स जा मिसाल ॾेई पोइ वरी उहो असांखे वठी थो वञे, नींहं में वठी वञे थो, माना असांखे उहो उन पंहिंजो जेको सॉफ्टवेयर जेको माण्हू जो आहे उन में वठी थो वञे। चई वॾा नाल नींहं जा हथनि सां हयाऊं, नाल हाणे बंदूक जा थींदा आहिनि, ऐं हीअ जेके हथनि सां जेके भरे जेके नाल हया हूंदऊं, त पोइ आशिक जो कहिड़ो हाल थियो हूंदो। ऐं उनखां अॻु में हुनखे कयूं छा, चई वॾे चीरे चिचरे कीमो कयाऊं।
चई वॾा नाल नीअं जा हथनि सां हयाऊं, चई कहल न कयाऊं, विधाऊं लूणु वढनि में। चई उन खां पोइ उहे जेके ज़ख़्म हुआ उन्हनि में को ॻुड़ा रखिबा आहिनि, उन में को मरहम रखिबो, उन में चई मरहम वरहम त कुझु कोन रखियऊं, पर मुर्गे उन ते वरी लूणु उन ते बुरके विहारिया। उहो साॻी ॻाल्हि जेका हुते मारवी जेका उमर खे चई, मारवी उमर खे चयो तूं कंदे छा, कहिड़ी तुंहिंजी हद आहे, मारींदे मारींजा ॾारींजा हीला करी हज़ार, ही उहा ई नार जे मन मारू मंगर माड़ियूं। चई हे जेके तुंहिंजूं माड़ियूं आहिनि इहे मुंहिंजे लाइ बाहि आहिनि, मुंहिंजे लाइ मगर, इनखे छा करियां। चई जे लूणु लिङे लाइ चीरे चीरे चम। इहो आहे अज़म सिंध जो, इहा सिंध जी तहज़ीब आहे, इहो सिंध जो कल्चर आहे, इहो ज़िंदगी जो मेराज आहे। जेकर इहा शइ नथी बचे त पोइ जेको आहे कुकड़ ॿकड़ इहे सभु तव्हांजा गाॾियूं पाॾियूं लाॾियूं सभु बेकार थी वियूं। ही मयार बचणु खपे माण्हुनि जो। ही बादशाह सभु तरी ते झलियो बीठो आहे, सभु कुझु क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहे। उते ही थरे अची ही फ़क़ीराणी जेको लतीफ़ जो किरदारु, ही लतीफ़ जो जेको रूह आहे, उहो पंहिंजो प्रोग्राम ॿुधाए थो त इहे न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन, इहे न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन। चई अची उमर कोट में कंदसि कान कुरीत, चई पखनि जी प्रीत माड़ीअ मूर न मटियां। चई जे पखनि जी जेका इहा प्रीत आहे उहा जेको माड़ियुनि ते जेका उहा कोन मटिबी आहे। इहे माड़ियूं ॿाड़ियूं सभु जेके आहिनि रही वेंदियूं आहिनि। उहो माण्हू जो जेको नालो आहे, माण्हू जो जेको किरदारु आहे, उहो नाले खे सदा अमर करे छॾींदो। विधाऊं लूणु वढनि, चई विधाऊं लूणु वढनि में पटी न कयाऊं, चई पाण किथां किथां लॻमि लतीफ़ चए ॿारो चाणो ॿार। विधाऊं लूणु वढनि में पटी न कयाऊं पाण, चई किथां लॻमि लतीफ़ चए ॿारो चाणो ॿार। चई हिते हिकली हाण कंहिंसां अंदरि ओरियां, हाणे हिते अकेला थी वियासीं, अंदरि कंहिंसां ओरियूं। असीं अकेला कोन आहियूं, फ़क़ीर अलबर्ती वेठो आहे, ऐं फ़क़ीर अलबर्ती शाम जो वियो हो, हीअ जेको आहे इंस व जिन जी शहरी ज़िंदगी में वियो हो, वरी जिननि वारी ज़िंदगी में अची वियो। असीं आहियूं झंग जा माण्हू माना जिन, ऐं जिननि वारी ज़िंदगी में जेको आहे अची वियो आहे। ऐं अॼु जेको आहे पाणी जो वारो, पाणी जे वारे में जेको आहे झटि माण्हू जाॻंदा आहिनि, ऐं पोइ उन में इहो त हर को लठ लॻंदी आहे। पोइ किथां जेको आहे कुअनि जा दर बि कॾहिं कॾहिं जेको आहे वॾा झेड़िया सबबु थी पवंदा आहिनि। कॾहिं कॾहिं जेको आहे ईअं इतफ़ाक़ी जेके सीरनि मंझां जेको पाणी मटे वियो, इहे बि वॾा अज़ाब थी पवंदा आहिनि। ऐं असांजे शहर जे माण्हू खे ख़बर ई कान्हे, हीअ जेको आहे टे टे चारि चारि जेके मानियूं खाइनि था, बिस्कुट खाइनि था, इहे जेके माण्हू हीअ मच्छूं खाइनि था, उन्हनि खे ख़बर ई न आहे त कीअं पाणी जे वारे ते जेको आहे कीअं जेको आहे माण्हू जेको आहे हिक ॿिए खे ॾिसनि था। ऐं हर को माण्हू चाहींदो आहे त मुंहिंजी बनी भरिजे। उहो 100 एकड़ वारो जेको आहे उहो परेशान हूंदो त मुंहिंजी 100 एकड़ भरिजे, 50 एकड़ वारो उहो परेशान हूंदो, 1000 एकड़, माना सभु चाहींदा त सभिनी जी बनी सॼी जी सॼी, पर उहो एकड़ वारो जेको उहो केॾांहुं वञे। एकड़ वारे जी इहा ई उमेद हूंदी आहे त मुंहिंजो जेको एकड़ उहो भरिजो। हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी जेको आहे उमेद आहे, पंहिंजी पंहिंजी। त जे सिजाई सिक ससी जो हिकिड़ो बैत आहे, जेकॾहिं सिक हुनखे साड़े छॾियो, तुंहिंजे सिजाई सिक तपण सिके ससी, जेकॾहिं उनखे बाहि साड़े छॾियो उनखे सिक, चई पोइ बि हू वरी बि जेको आहे सिके थी पई सिक खे। चई सभु ई पीता ई पुनूअ, चई सभु ई पीता ई पुनूअ खे, माना अंदाज़ो करियो त माण्हू समुंड पीअंदा आहिनि, पाणी माण्हू पीअंदा आहिनि, माण्हू मशरूबात माण्हू पीअंदा आहिनि, अलाए छा छा पीअंदा आहिनि, हीउ पुनू सॼो पी वई। चई सभु ई पीता ई पुनूअ खे हदि न भॻियसि हिकु, चई उनजी निड़ी बि कान भिगी, उनजी हदि न भिॻियसि हिकु, चई उनजी बिल्कुलु हिकु ई जेका आहे उहा बि कान भिगी। चई इन तड़ मथां तिक, चई ॿुधाए त हीउ जेको तड़, चई इन मथां जंहिं बि तिक ॾिनी हूंदी
चई इन तड़ मझां तिक ॾिने पाण उञ थिए, चई इतां जीअं पीबो उतां जेको आहे उञ वधंदी, चई ॾिसी ॾिसी आहियूं। लतीफ़ साईं चयो अखियुनि जे लाइ, चई ॾिसी ॾिसी आहियूं तोए तलाशूं कनि, चई वसन ऐं वहसन ॾियारी ॾिसण लाइ। माना केॾी महिल रोइनि थियूं, केॾी महिल जेको आहे खिलनि थियूं, चई केॾी महिल वसनि थियूं, केॾी महिल वहसनि थियूं, चई वसन ऐं वहसन चई ॾियारी ॾिसण लाइ, चई जीअं जीअं पिरी पसंदि, चई जीअं जीअं पिरी पसंदि तीअं तीअं नशा नींहं जा, उहो जीअं जीअं पिरी खे पसंदि थियूं तीअं तीअं जेको आहे नींहं जा नशा वधनि था। लतीफ़ साईं चयो न कैफ़ धारां को, कैफ़ धारां को रहे कोन जहान, जिए कोन जहान में। वाह वाह वाह, केॾी वॾी ॻाल्हि लतीफ़ साईं। माना कैफ़ तालब आहे, कहिड़ा हाल आहिनि अव्हांजा। असां ॿुधो आहे त कराची में मींहुं पियो आहे, तव्हांखे कराची जी जेको पहिरियों जेको मींहुं आहे हुनजी फुहार जी तव्हांखे मुबारक हुजे। मींहुं थधो वाह असां वटि बि आहे, सलाम असां वटि पुॻा हुआ, असां वटि सुबुह जो थोरो जेको आहे ककर जेके हुआ उभरी आया हुआ, ऐं असांखे इहो अंदाज़ो हो त इहो जेको आहे मथे महबूब अञा मींहुं पिया आहिनि, असांजा बि जेको आहे मींहुं आया की आया। ऐं आउं सम्झां थो त तव्हां न हुजनि, असांजा उमाइण जो असीं दुआ था करियूं तव्हां सभु ख़ुशि हुजो। हीअ ख़ान मोहम्मद उहो बि लतीफ़ साईं जी मजलिस में असां सां गॾु आहे, इलाही ॿिया दोस्त आहिनि, ऐं डॉक्टर दुर मोहम्मद हनीफ़ उहो बि असां सां गॾु आहे, ऐं तव्हांजी महिरबानी आहे, ऐं सभु पाण गॾु आहियूं। ऐं जेकॾहिं जेको आहे पाण वेही कचहरी कंदासीं त लतीफ़ रहिजी वेंदो आहे। कोशिशि था कयूं की तव्हांजो जेको आहे इहो आसमान जहिड़ो जेको शाइर आहे, केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं हिन माण्हू कयूं आहिनि, ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे जेको असीं पढ़ी वठूं ऐं थोरो उन्हनि ॻाल्हियुनि जो मज़ो वठूं, उन्हनि ॻाल्हियुनि जो त केॾो जेको आहे तव्हांखे उन मां इल्मु बि मिलंदो, तव्हांखे उन मां तव्हांखे हिदायतूं बि तव्हांखे मिलंदियूं, किथे किथे तव्हांखे हुकुम बि कंदो, किथे किथे उहो सॼो रोमांस आहे। उहो लतीफ़ साईं जा जेके सूर आहिनि, जेके लतीफ़ साईं जा, ऐं उन्हनि में बि पंहिंजो हिकिड़ो रोमांस आहे, छो त उनजी ॿोली रोमांटिक आहे, मुंहिंजो अंदाज़ रोमांटिक आहे, हुनजी शाइरी जेका उहा घड़ियल आहे, अजाई हुन में लफ़्ज़नि जी देख पटाड़ कोन्हे का हुन में। हाणे जीअं जीअं ॾिसो जेको आहे हीउ बैत आहे पंहिंजो ससी जो, ऐं मां ॼण त सूर ई सूर, मां ईअं कैफ़ियत ॿुधाइजो, अहिड़ी का कैफ़ियत ॿुधायो जीअं ॼण माण्हू ईअं सम्झे त आउं रुॻो रुॻो सूरनि में जेको आहे पियो आहे। हा वकील साहब, माना कॾहिं कॾहिं माण्हू कहिड़ा सूर आहिनि, कहिड़ा सूर छा आहिनि, असीं सॼे जा सॼा सूर थी विया आहियूं। हाणे इन क़िस्म जी जेको आहे हिकिड़ी कैफ़ियत ॿुधाए थो त सूरनि संघारो, जे सूरनि संघारो कॾहिं तव्हां कोन कयो, जे संघारो चइबो आहे विथी खे, विथी गेप चइबो रवां थोरी देरि तरसो, चई खाणीअ में खायो मुठीअ मंगर मॾियो, खाणीअ में खायो मुठीअ मंगर मॾियो, चई हेकर उझायो ॾेई ॿुर लोहार जी, चई भला घटि में घटि लोहार जी ॿुर ॾींदो आहे जीअं पाणी जो छंडो हणंदो आहे, तव्हां उहो ई जेको असांखे कुटींदव ज़रूरु, पर हिकिड़ी महिरबानी करियो ॿुर असांखे ज़रूरु ॾियो, न त हिन मथां ठहंदो कुझु कोन, इहो तव्हांजो लोह जेको आहे कणियूं कणियूं थी वेंदो। चई सूरनि संघारो, चई सूरनि संघारो कॾहिं तव्हां कोन कयो, चई आयल, चई आयल ओभारो ॿाड़ो धो ॿोड़ वहे, चई माना कॾहिं कॾहिं जेको आहे एॾो पाणी अची वेंदो आहे जो कॾहिं कॾहिं जेको आहे दरिया ओभारा वहणु शुरू कंदा आहिनि, वापसि वहणु शुरू कंदा आहिनि, कुन थींदा आहिनि, ऐं पोइ पासनि में जेके हुरला जेके वहंदा आहिनि, पोइ जेके हुरलनि जा जेके उहे जेके आहिनि साध जेके आहिनि, ॿाड़ो 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 धो, माना सम्झो तमामु जेको ॿाहिरि ॿोड़ पाणी, ऐं उहे सभु जंहिंमें साध जेके आहिनि उहे सभु जेको आहे उहो उन में जेको आहे भिॼी वेंदा आहिनि उन में, ऐं आयल ओभारो ॿाड़ो धो ॿोड़ वहे, माना उहो जेके साध जेके आहिनि उहे सभु जेके आहिनि उन भिॼाए छॾिया आहिनि, ऐं हाणे पाणी ओभारो ओभारो, जॾहिं पाणी हूंदो आहे त पोइ जेको आहे ढगनि जी बि ज़रूरत कान पवंदी आहे, पोइ फटनि जी बि ज़रूरत कान पवंदी आहे, नार जी बि ज़रूरत कान पवंदी आहे, पोइ ईअं जेको आहे पाणी माना हीउ छा पियो ॿुधाए, हीउ ॿुधाए पियो त सूरनि संघारो कॾहिं तव्हां कोन कयो,
माना असांजे अंदर में सूर ईअं पिया वहनि जीअं जेको आहे सो ईअं दरिया जेको आहे ओभारो जेको आहे दरिया वहंदो आहे। इहे लतीफ़ साईं जेके न ख़ूबसूरत जेको आहे सो उनजा हिकिड़ा मिसाल आहिनि की जिन मिसालनि सां उहे पंहिंजूं जेके कैफ़ियतूं जेके आहिनि उहे पंहिंजूं ॿुधाए थो जीअं अखियुनि ओॾा मसुपरी। हाणे हिकिड़ो यादि जो हिकिड़ो मंज़र जेको अॻियां लतीफ़ साईं ते अचे पियो त हर को माण्हू जेको आहे सो हींअर पंहिंजो पाण खे जेको आहे सो पंहिंजे महबूबनि खे यादि करे थो, पंहिंजे मिटनि माइटनि खे यादि करे थो, पंहिंजे दोस्तनि यारनि खे यादि करे थो जीअं अखियुनि ओॾा मसुपरी जीअं मथे चित चढ़नि जीअं से पसणा ई परे थिया जीअं अंदरि में त मूंखे ॾाढा यादि पर आहिनि तमामु घणे को कराची वेठो आहे, को कोयटा वेठो आहे जेको आहे को वेठो इस्लामाबाद वेठो आहे, को अमरीका वेठो आहे, को दुबई वेठो आहे, को किथे वेठो आहे, को किथे वेठो आहे, को खोखरा पैर वेठो आहे, को बचल ॻोठ वेठो आहे, को सचल ॻोठ वेठो आहे। पर पाण ॾिसो कीअं गॾिया वेठा पाण सभई माण्हू ही थधिड़ी राति अचनि जून जी राति जेका आहे असांजी असर जो जेको आहे सुबुह जो सीउ पवंदो आहे पोइ जेको आहे सो या रिली विझणी पवंदी आहे ऐं फ़क़ीर साहिब खे बि सीउ पवंदो आहे उहो बि जेको आहे सो वरी धरी ईंदो आहे जेको आहे सो मञण में धरी ईंदो आहे। लतीफ़ में चवंदो अखियुनि ओॾा मसुपरी जे अखियुनि खे वेझा कोन्हे जीअं मथे चित चढ़नि पर मुंहिंजे दिलि ते चढ़ी आया आहिनि से पसणा ई परे थिया जे घणो मूं घुरनि ते जेके मूंखे घणो घुरनि था जेके मूंखे घणो मूंखे भाइनि था जेके माण्हू असांजे लाइ जीअनि था जेके मरनि था आउं त चवंदो अम्मा हली वई उन खां पोइ भाइण वारो असां त को ॾिठो ई कोन्हे चई हींअर मुंहिंजे हुरनि सॼण भॻे हद जी ख़ुदा न करे कंहिंजो हदु भॻो हुजे ऐं उन खां पोइ कीअं जेको आहे जेॾी महिल माण्हू पासो वराईंदो आहे पोइ भले केॾी बि निंड में हुजे पहिरीं ॻाल्हि त निंड ईंदी कान अहिड़ो हदु गुॾु भॼी पवंदो हुनखे कहिड़ी निंड ईंदी पर जेकॾहिं फ़र्क़ु करे निंड अची बि वई जेकॾहिं हुन थोरो पासो वराईंदो त हुनखां रड़ निकिरी वेंदी आहे। मां ॻाल्हि पियो करे त हींअर मुंहिंजो हुरनि केरु से पसणा ई परे थिया से पसणा ई परे थिया जे घणो मूं घुरनि चे हींअर मुंहिंजो हुरनि सॼण भॻे हद जी ऐं सॼण जेको आहे सो भॻे हद जी जेको आहे सो असांजे अंदरि में हुरे थो। हाणे ही दाऊं पई थी करे घोड़ा घोड़ा थी करे पई जेको आहे पोइ आशिक़ आहे पोइ जेको आहे सो दर्दमंद आहे पोइ उन में जेको आहे सो हरू जिन्सनि में नफ़ास जो को माई आहे को छोकिरो का छोकिरी आहे पर इंसानु आहे जेको दाऊं थो करे चई वढे चीरे चिचरे फोड़े कयाऊं फार इहे मंज़र लतीफ़ ॿुधा हूंदा त लतीफ़ बि इन जेको आहे जलालुद्दीन मंगोलनि जे दौर में हो लतीफ़ जी महिरबानी थी लतीफ़ आयो उन खां पोइ ओड़ा ॾींहं उहो अंग्रेज़ पठान ऐं जेके मंगोल ऐं अरब इन्हनि जेको खून जूं जेको पैदा कयूं जेको आहे सो धरती ते कयूं ऐं सम्झो लतीफ़ साईं आई 300 साल खां पोइ हाणे ॿियूं जेके जेको आहे सो मौतमार जेके हिननि ठाहियूं आहिनि मशीनूं उन्हनि खे मोह ॾेई विधासीं हलिया पर असुल ॻाल्हि आहे त असीं ज़िंदगी खे सम्झी वठूं लतीफ़ साईं असांखे पंहिंजी ज़िंदगी खे सम्झण में ॾाढी मदद थो करे असांखे मुस्तक़बिल में सम्झण में मदद थो करे। असां का ख़ासि ख़बर आहे छा मुंहिंजो का ख़ासि ख़बर आहे छा अॼु टीवी ते केरु पियो वॼाए हा हा थोरो ईअं आराम सां न त पोइ वरी ख़ासि ख़बर हुजे त असीं ॿुधंदासीं हीअ राति कोन फोजिया ॿुधायोसीं राति केबिन ते बीठा हुआसीं ऐं जावेद थो ॿुधे उहो गाॾीअ सां ई ईअं ओतिरो मां हवा निकिरी वई अॻु पोइ हुते बीठो हिकिड़ो शर छोकिरो ॿियो त पंजाबी हुयो हुननि देरि ई कान कई टाइम असांजो थी वियो हलियो क्लास जो असां चयो त हाणे क्लास त वरी असांजो इंटरनेशनल आहे ऐं हुनजे लाइ कोई जाइ त मुक़ररु थियल आहे कोन जिते तव्हांखे टाइम मिले छो त हीअ सॼी धरती ख़ुदा जी आहे न ऐं सॼी धरती पाक आहे पोइ उते उहो ॻाल्हि ख़ुदा जो कलाम पियो हलियो उहो बि ॿुधोसीं हा फ़क़ीर थो ॿुधे कीअं वढे चीरे चिचरे फोड़े कयाऊं फारूं
लतीफ़ जी महिनत त ॿुधो न। हीअ अंग्रेज़ चरिया थी पिया चई त हीउ कहिड़ो माण्हू आहे जेको अहिड़ी शाइरी थो करे, जंहिंखे माना जॾहिं हलियो वियो उन खां पोइ बि हुनजे बैतनि खे बि जेको आहे हुनखे सदाऊं थी ॾिनऊं। चई ॼर ॼराटियो जिंदड़ो अंदरि, चई ॼर ॼराटियो जिंदड़ो चई अंदरि मटियूं आरूं, आरूं चई अंदरि मुंहिंजे वजूद में मटे वयूं। चई तंहिंखां पोइ तंवारूं कीअं केच धणियनि खे। चई उन खां पोइ जेको आहे जॾहिं अहिड़ियूं हालतूं थियूं, जॾहिं माना ॼर ॼराटियो जिंदड़ो माना माण्हू जी जिंद जेका आहे उहा खामी वञे, उहा सड़ी वञे, जेको आहे उहा अंदरि जेको आहे आरूं मटे वञनि। माना हेॾो जॾहिं ज़ुल्म थी वञे हलियो, उन खां पोइ त जेको आहे महबूबनि खे दरख़्वास्त कबी, हुनखे दाह ॾिबी हुनखे। ऐं सम्झा थो असां अञा दाह बि कोन ॾिनी आहे, अञा सोचूं पियासीं। चई जान बि मुंहिंजे जीअ में हीअ हाणे पेशकश थो करे, आशिक मशूकनि जे आॾो हीअ पेशकश थो करे, जेका लतीफ़ साईं जे ज़िबानी ॿुधूं त कहिड़ी ख़ूबसूरत पेशकश थो करे। चए थो जानब मुंहिंजे जीअ में चई जेतो तमा पोइ, चई वठि काती वॾ अंगड़ा, चई वठि काती वॾ अंगड़ा, चई अदब कर्म को, चई भाया भाल संदो जे साजन सौं न्यारी। माना हिननि माण्हुनि जी जेका जेको वहिंवार आहे हिननि माण्हुनि जो, माना जेकॾहिं रुॻो साजन माना इंसान जेको सौं निहारे थो, माना सिधो उहो माण्हू हले थो त इहो इन जे बदिले में हीउ माण्हू चवे थो त वठि काती वठि अंगड़ा मुंहिंजो अदब कर्म को, हीअ मुंहिंजी काती आहे या तूं वठि मुंहिंजा अंगड़ा, जितां वणी उतां वठि। इहा आहे जेका हिन माण्हुनि जी हद आहे, हिननि माण्हुनि जी। ऐं अॼु जेका असां माण्हुनि जी कहिड़ी हद, हीअ अञा ताईं जेको आहे इहो ॾिसो कीअं जेको आहे हुते उहो शहरनि जो नौजवान छोकिरो उनखे जेको आहे करे छॾियो फुल पढ़ाई, कंहिंखे हाफ पढ़ाई करे छॾियो। भई तव्हांखे अख़्तियार कीअं ॾिनो आहे? अॻे ई कोर्टुनि चयो त बाबा इहो अख़्तियार जेको सज़ा ॾियण जो उहो कोर्टूं ॾींदियूं, अदालतूं ॾींदियूं कोर्टूं। हीउ तव्हांखे कहिड़ो अख़्तियार आहे जेको आहे पुलिस खे? पुलिस बचाए, कंहिंखे पुलिस बचाए थी? पुलिस त जेको आहे हुन भाॻे खे बचाए, हुन ॾोहारी खे बचाए, ॾोहारी खे पकिड़े हुनखे झले, पोइ उन खां पुछे थो बाबा तूं चोरी छो थो करीं? जेकॾहिं जेका आहे का फज़ीलत वारी का हुकूमत आहे जेका दावा थी करे थो बाबा असीं मदीने वारो जेको आहे क़ाइमु था करियूं, त उन माण्हू जूं घुरिजूं पूरियूं करे, उन माण्हू जूं जॾहिं माण्हू जा हक़ माण्हू खे मिलंदा, जॾहिं माण्हू जूं घुरिजूं पूरियूं थींदियूं, उन खां पोइ उहो माण्हू न को पिनंदो, न को उहो माण्हू चोरियूं कंदो, न को उहो माण्हू ठगी कंदो, कुझु कोन कंदो। असल ॻाल्हि इहा आहे जेका हिननि माण्हुनि खे सम्झ में कान थी अचे। हीअ शायदि उहा जेका बदबू आहे उनखे उहो ख़ुशबू सां सम्झंदा त असीं हिनखे जेको आहे ख़तमु करे वेंदासीं, उन ते वरी सेंट छड़कियो छॾी। पर हू त हुन जूं पाड़ूं पइजी वियूं आहिनि ज़मीन में, हू त वधंदी थी अचे जेका, उनखे तव्हीं जेको आहे कीअं जेको आहे हुनखे ख़तमु कंदो? जेकॾहिं तव्हीं चाहियो था त हीअ जेका असांजी तव्हांजी जेका सोसाइटी आहे, इहे 4 ॾींहं जेकॾहिं सुख जा इहे जेकॾहिं उहो ॾिसे, जेकॾहिं हीअ माण्हू इंसान जेके ज़िंदगी में जेका का मिठी निंड जेकॾहिं ॾिसी सघनि था, त माण्हू खे जेको आहे हिक ॿिए खे क़बूलु करिणो पवंदो, माण्हू खे हिक ॿिए खे बर्दाश्त करिणो पवंदो, ऐं इहा पेशकश करणी पवंदी जेका लतीफ़ साईं चयो जानब मुंहिंजे जीअ में जेतिरो तमा पोइ। माना माण्हू माण्हू खे पेश थो करे, ऐं माण्हू माण्हू खां सवाइ न हली सघंदो। केॾो माण्हू लाट साहब हुजे, केॾो माण्हू सरदार हुजे, सरदार खे माण्हू त खपनि, रियायत त खपे न। रियायत खां सवाइ सरदार छा कंदो? रियायत खां सवाइ पीर छा कंदो? उन खां सवाइ जेको आहे मौलवी छा कंदो? तव्हांजो सियासतदान छा कंदो? छा कंदा इहे सभई माण्हू? हीअ ख़ल्क जेका ख़ुदा जी आहे, इन ख़ल्क ख़ुदा जी इज़त करे, इन्हनि खे चिपियो न, इन्हनि खे मारियो न। इहे जेके हुकूमतूं कराची में वरी जेको आहे जेको मौत जो राकात वरी असां ॾिठो आहे, अॼु बि को बम धमाको थियो, को गोलियूं ॿोलियूं हलियूं आहिनि कराची जे शहर में, पोइ तव्हांजो पुलिसूं छा थियूं कनि? पोइ तव्हांजी फ़ौज छा थी करे? रेंजर्स छा थी करे? तव्हांजी हेॾो जेको आहे ख़र्च थो थिए, हीअ जेके माण्हू कमाइनि था राति ॾींहुं, तव्हां अचो ॾिसो न त कीअं पहिरें उघाड़े माण्हू ते पाणी था वारी। इहे माण्हू जेकॾहिं कमु न कनि, जेकॾहिं पोरियो न कनि या कपाह न थिए, तव्हां खाओ किथां? ऐं तव्हां जेकॾहिं इहे जेके 4 दहशतगर्द जेके बदमाश जेके आहिनि,
उन्हनि माण्हुनि खे जेकॾहिं तव्हां नथा झले सघो त पोइ तव्हां वञी घर वेही रहो। पोइ पोइ छॾियो माण्हुनि खे ॾियो सभिनी खे, हर माण्हू खे हथियार ॾियो, हर माण्हू जो हक़ आहे। जेकॾहिं झंगल जो कानून आहे, तव्हां जेकॾहिं माण्हुनि खे नथा बचाए सघो, जेकॾहिं नथा संभाले सघो माण्हुनि खे, त पोइ माण्हुनि खे हर माण्हू खे हथियार ॾियो त बाबा हाणे पंहिंजो बचाव पाण करियो। पोइ माण्हू पंहिंजो बचाव पाण ई कंदा, माण्हू तव्हांजो बचाव बि कंदा, माण्हू पंहिंजो बचाव बि पाण कंदा। ही माण्हू ई आहिनि जेके तव्हांखे रोटी बि ॾियनि था, कपिड़ो बि ॾियनि था, तव्हांखे मकान बि ॾियनि था। ही तव्हीं माण्हुनि खे न को रोटी था ॾियो, न को कपिड़ो था ॾियो, न को मकान था ॾियो। इहे ॻाल्हियूं हाणे माण्हू सम्झी विया आहिनि। हाणे माण्हुनि खे अलाह सां अकुल ॾिनो आहे, हाणे माण्हू ईअं ग़लतियूं कोन कंदा जेके हीअं ते कंदा आया आहिनि। हाणे सूर जेके माण्हू हेॾा सूर सहंदो, उहे माण्हू जेको आहे तव्हां खां हाणे कोन ॾिजंदा तव्हां। ऐं जेके ॾिसूं पिया, जेके असां जेके सिंध जूं जेके हालतूं असीं जेके ॾिसूं पिया, उन्हनि हालतुनि में बि ॼण त जेको आहे जेको ॾाढो सो वाढो। ऐं जिते जेको पुलिस वारो ॾाढो मुड़ुसु आहे, उते जेको आहे मको मचाए वेठो आहे। उहो असांजो भगत दोस्त आहे, उहो सामी मेमण, उहो घर ॿार बच्चा सॼो ॾींहुं वचे जेको आहे घोड़ा घोड़ा कंदो पियो, माण्हुनि खे पाणी ॾियो, ही माण्हुनि खां प्लाट न खसियो, जेको आहे माण्हुनि खे मारियो न। ऐं उन फ़क़ीर एहतजाज कयो, उन ते जेको आहे उन ते कूड़ो केस करे छॾियो। असां मज़मत था करियूं, ही लतीफ़ी जेका सॼी संगत आहे उहा मज़मत थी करे। हिकिड़ो फ़क़ीर माण्हू आहे ऐं असांजे लतीफ़ी जेको आहे जमायत जो माण्हू आहे, उनखे गुनाह जेको आहे उनखे केस आणियो, तव्हीं कोर्टनि में हलो, ऐं उहो केस असीं जेको आहे तव्हां खां माफ़ी कोन वठंदासीं। केस तव्हां कयो आहे त जेको आहे भले तव्हां हले कोर्टनि ते, उते पाण साम्ही बि ॻाल्हाईंदो ऐं तव्हीं बि उते ॻाल्हाइजो, पाण ख़बर पवंदी जेको आहे ॾोहारी केरु आहे। पर मूं पे तव्हांखे ॿुधायो त सूर जेको आहे उहो लतीफ़ कीअं जेको आहे सूर खे जेको आहे रोमांटिक थो बणाए। वॾे चीरे चिचरे ॿारियाऊं ॿेरा, अलाए इहे मंज़र ॾिठा आहिनि अलाए न ॾिठा आहिनि। असीं त तसवर था कयूं त असांजो हाथ फाटे। चई लथे सिज लतीफ़ चए कया गूंदरनि घेरा। हिते असां वटि जेको आहे सिज जेको आहे लहे थो, त पोइ इहो जेको आहे तारा आहिनि, उन्हनि जो घेरो थिए थो, हवाउनि जो घेरो ॾींहं जो बि रहे थो। पर हीउ ॾिसो घेरो ॾेॾरनि जो, इहो पाणी जो वारो, पाणी ज़िंदगी आहे। इहो ख़ुदा पंहिंजे क़ुर में थो चवे त जेको ख़ुदा जो जेको तख़्त आहे, माना जेको मुंहिंजो जेको तख़्त आहे पाणी ते। हाणे पाणी ते तख़्त आहे ख़ुदा जो, माना पाणी ज़िंदगी आहे। ऐं उन पाणी खे जेको आहे ग़लति इस्तेमालु न कजे, पाणी खे हिनखे सही इस्तेमालु कजे, ऐं इहो पाणी तव्हांखे ज़िंदगी ॾींदो। छो त मिटी पाणी बाहि टई साथी सफ़र जा, साह सॾे थो साह खे, साह मटे थो माह। इहो ईअं ई जेको आहे माण्हू जेको आहे पंहिंजा जेके बोता मटाईंदो थो हले, फर्मा मटाईंदो थो हले, शिकिलियूं मटाईंदो थो हले। इंसान मरे ई कोन थो। इंसान साह मटे थो साह। मिटी पाणी बाहि टई साथी सफ़र जा, इहे मिटी ऐं पाणी ऐं जेके बाहि जेके आहिनि, इहे टई ज़िंदगी जे साथी आहिनि सफ़र जा। मनी लतीफ़ सां चए थो वॾे चीरे चिचरे ॿारियाऊं ॿेरा। चई लथे सिज लतीफ़ चए कया गूंदरनि घेरा। चई वॾी कंहिं वेरा मूं सच सूर पिरायो। चई वॾी का वेर हुई, का भाग वारी का वेर हुई जो मूं सूर पिराया। माना उन सूरनि खां बेज़ार कोन थी थिए, ऐं उहो सूरनि खां जेको आहे ख़ुशि थी थिए, जेको आहे इंजॉय थी करे सूरनि मां। छो त जेको सूर न हूंदो त उहो माण्हू जेको आहे विड़ी कोन सघंदो, माण्हू खे इहा ख़बर ई कोन पवंदी जेको आहे। इहे सभु छा ख़्यालु आहे, छा टाइम थियो आहे? ऐं संगत खे ईअं न थिए तंग बि करियूं। ऐं पोइ आस्ते आस्ते इलाही दोस्त आहिनि जेके हाणे कोन था अचनि, पोइ अलाए इन जे करे झंग में वेठा आहियूं। झंग में वेठा आहियूं ऐं सम्झां थो त शहर जी जेका ज़िंदगी आहे उनजो पंहिंजो मज़ो आहे उनजो। ऐं पर हीअ जेका ज़िंदगी जेका जितां जनम जी ज़िंदगी वरितो, इहा ज़िंदगी आहे जिते असीं वेठा आहियूं। इहे दरिया आहिनि, इहे दरियानि जूं छाड़ूं। हा साईं, हा हा, न न गॾु आहियूं। ही बच्चा वेठा आहिनि, दोस्त वेठा आहिनि। साईं इस्माइल जी अखि मुबारक ख़ुदा करे ख़ुशि हुजे। ऐं पर्दा वर्दा लही विया हूंदा। हीअ अब्दुल रज़ाक तालपुर। ऐं अब्दुल रज़ाक जो ख़बर कहिड़ो केस आहे जो तूं दरिया जो केस खणियो वठी। अब्दुल रज़ाक चवे थो जेके धारिया जेके माण्हू आया आहिनि,
उन्हनि जा जेके डोमिसाइल त रद्द करण जी अॻे ई ॻाल्हि कंदो, पर उन्हनि जूं जेके प्रॉपर्टियूं छो उन्हनि ख़रीद कयूं, इहे रद्द करे। न असीं ॾिस न, ही पंजाब जी जेका हुकूमत आहे उहो दस्तगीर भट्टी बि लिखियो त उन हुकुम ॾिनो आहे त बाबा हे जेके अफ़गानी जेके आहिनि, हे जेको ज़िया जेके असांजे ॻिची में जेके नांग विझी वियो हलियो, उन्हनि खे कढो। हाणे इहा कोर्ट फ़ैसिलो ॾिनो आहे, हाणे पंजाब जी हुकूमत बि पंजाब माना असीं कहिड़े मुल्क में था रहूं? भई मुल्क हिकिड़ो आहे या मुल्क 4 मुल्क आहिनि, 5 मुल्क आहिनि, घणा मुल्क आहिनि? जेकॾहिं हिकिड़ो मुल्क आहे त उन मुल्क में हिकिड़ो ई कानून हलणु खपे। माना जेकॾहिं फर्ज़ु करियो त पोइ असांजो मुर्दार अली छा नालो जो साईं अब्दुल्ला शाह जेको पुटु आहे, पोइ इहे छा था कनि? जेको ज़रदारी जेको भुटो जेको आहे, पोइ इहो जेको इहे छा था कनि? जेको सिंध खे खपाइण में पूरा आहिनि, तबाह करण में पूरा आहिनि। हीअ त वक़्तु आहे उन्हनि खे, ही इलेक्शनूं बि अचनि पियूं, अञा हुननि खे माण्हुनि में बि रहणा आहिनि, छो त अल्टरनेट ॾिसण में अचे कोन थो। उहो जेको असांजो अल्टरनेट आहे उहो बि तव्हांजे जेको छांव में वेठो आहे। हे असांजा अदीब, असांजा शाइर, असांजो मिडल क्लास, थर्ड क्लास, फर्स्ट क्लास, सेकेंड क्लास सभु तव्हां सां अॻियां वेठा आहिनि। असीं चऊं था जेकॾहिं तव्हीं मुड़ुसु माण्हू थियो सिंध जे मसइलनि ते, त सिंध जूं जेके सभु जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे असीं बि मिंट कंदासीं, त उन्हनि मसइलनि जे लाइ तव्हां खां असीं अॻियां हूंदासीं। मुड़सी करियो, हीअ जेको हिते असां वटि जेका लोधूं जेके लथियूं पियूं आहिनि जेके मुहाजिरनि जूं, ही माकड़नि जूं जेके मुहाजिरूं खाई सिंध खे जिन तबाह करे छॾियो आहे, महिरबानी करे जेको आहे सो उन्हनि खे असीं नथा चऊं कढो, असीं फर्स्ट क्लास जेको आहे जहाज़नि में हुनखे वेहारे सुखड़ियूं पाकड़ियूं ॾेई ॾोकड़ पैसो जेको तव्हां वटि आहे, छो त सिंध ॾाढा तव्हां जाम पैसो आहे तव्हां वटि, ऐं उन्हनि खे महिरबानी करे पंहिंजे घर छॾे अचो। घर त जेको आहे सो ॿिली खे प्यारो आहे, ॿकरी खे प्यारो आहे, ॾेॾरी खे प्यारो। ऐं हिननि माण्हू जेकॾहिं घर हिननि खे प्यारो कोन्हे त माना पोइ ख़तरो आहे, छो त घर केरु कोन छॾींदो आहे। जेकॾहिं ही घर छॾण जे लाइ जेकॾहिं माण्हू तयारु आहिनि, जॾहिं असांजा माण्हू जिन खां घर छॾाया विया उहे माण्हू छा ख़ुशि आहिनि छा? हुते मानी सुठी खाईंदा हूंदा, पर सिंध हुते कान हूंदी, बान कोन हूंदो, ही थधियूं हवाऊं कोन हूंदियूं, ही सिंधू दरिया कोन हूंदो, इहे शयूं किथे हूंदियूं हुते? अञा कुझु 10 जा बैच था पढ़ूं, ऐं कुझु मुमल जा जेका परचण जा दोस्त कुझु कावड़जी विया आहिनि, ऐं उन्हनि खे त नाला बि कोन था खणूं, ऐं उन्हनि खे मिंट था करियूं। उहो ॾिस ताजिब अञा को राब्तो कोन थो करे, याकब बि गुम थी वियो हलियो, ऐं उहो ॻाढ़े वारा यार बि कोन था ॻाल्हाइनि। तोसां केरु कोन्हे कावड़ियो, तोसां केरु कोन्हे कावड़ियल? कावड़ियल हुजनि त हुन खां माफ़ियूं वठूं यार। अञा ख़बर न आहे त चवनि था त माण्हू हाणे ओचितो हलियो थो वञे, पोइ अॻे कीअं वेंदो? हा न चवंदा हाणे ओचितो किरी थो पए, माण्हू हलियो थो वञे। सवेल कंहिं चयो अथऊं किरी पियो? गफ़ार लिगारी साईं। हाणे ॾिस न, ही हलंदे हलंदे किरी पए, जेके शहर में किरे त हिनखे खणी वञनि, चवनि बाबा हिनखे करो नथी, इहो हिनखे ॿुधाइजी थी शहर ॿार में जेको आहे न अदा मूंखे शहर में किरे न, हले भले किरे न, पर हौसलो करे। उहो मुंहिंजो बाबो चवंदो हौसला करो, फ़ासिला करो। पाणी जो डुक तूं असांखे उस्ताद बुखारी ॿुधाईंदे छा ही मीरल जेको आहे उहो मुतालबो करे वेठो आहे। हा ऐं त अॼु जेको आहे चयमि त उड़िया थुड़िया जेके आहिनि, तूं ॿुधाए, तुंहिंजो आवाज़ु सही आहे। हा ही पियो नी उस्ताद बुखारी जो किताबु पियो मूं वटि, ऐं तोखे उस्ताद बुखारी हूअं बि यादि आहे घणो, ऐं तूं अनाउंसर बि सुठो रही, तुंहिंजो आवाज़ बि सुठो आहे, ऐं मिड़ई जेको आहे मज़ो था वठूं अॼु। ऐं हीअ जेके हालतूं जेके आहिनि, ऐं उहे त असांखे जेको आहे दम मार उहे वेलूं विझनि थियूं वध, बैत हिकिड़ो यादि अची वियो रोमांटिक ॿुधायां तोखे यादि आहे? तोखे छा आहे? वाह वाह वाह। जॾहिं तूं नेण खणंदो हुए, जॾहिं तूं नेण खणंदो हुए त मूं पारां कई घायल, उहे वेलूं विझनि थियूं वध। इतां ईअं शुरूआत थो थिए न, उहे वेलूं विझनि थियूं वध, जॾहिं तूं नेण खणंदो हुए त मूं पारां कई घायल, की जीअंदा हुआ की मरंदा हुआ। माना मूं पारां माना हिते आशिक मुज़कर थी वियो हले, पर जे मूं पारियूं उहे वेलूं विझनि थियूं वध, जॾहिं तूं नेण खणंदी हुईं। ईअं थींदो न जेकॾहिं आशिक जेकॾहिं मोनिस थो थिए त
चई मूं पारां कई घायल के जीअंदा हुआ के मरंदा हुआ। पोइ इहो मिड़ी वियो शाइरी सां मश्करी वेठा करियूं। कॾहिं कॾहिं जेको आहे सो इहो ईअं शाइरी कॾहिं कॾहिं थी वेंदी आहे कॾहिं कॾहिं, पर शाइर त ई लतीफ़ हो तव्हांजो ई अणपढ़ियो शाइर, दुनिया जो अज़ीम शाइर, जेके कंहिं बि जेको आहे सो मदरसे में मापी न सघियो, कंहिं बि माण्हू जे मथे में जेको आहे सो मापी न सघियो। ई नंढड़े हूंदे खां वठी जेको आहे सो हिननि माण्हू जे मथे वॾो माण्हू। अञा हाणे असांजो अखियूं कमु छॾींदियूं अचनि, सुम्हो बि कोन्हे। ऐं हा अॼु टार्च आहे, थोरो टार्च अॼु साइकिल मोटर बि मदद करे बीठी आहे, टार्च बि मदद करे बीठी आहे। बाक़ी उहा असांजी सोलार जेका आहे उहा मिड़ई उहा असांजा मोबाइल वोबाइल भरण में, टार्चूं भरण में कमु अचे थी। छो असां वटि हिते टार्च जेको आहे सो अहम टूल आहे। असां अरे टार्च तूं आंदी अचे हा हिते हा मूंखे ॾे केॾा कई टार्च मुंहिंजी हू तुम्हारी गाड़ी छुड़े पाणी जो मज़ो ई पंहिंजो आहे गाजी फ़क़ीर। ऐं सभु नाद जो पाणी, दिले जो पाणी ॾाढो मज़ेदार थो थिए ॾाढो। असांजी गाज़ी फ़क़ीर जी सॼी संगत अलबसी तव्हांखे सलाम थी करे पई। जिते रड़े रेबाण रो, इहे सॼा जेके सुर आहिनि उहे पंहिंजे उन शेड्यूल में आहिनि। ऐं ॿियो हिकिड़ो जेको आहे कोर्स ज़िंदगी जे हवाले सां मुख़्तलिफ़ मसइलनि ते हाणे उहे बि लेक्चर आहिनि, पर फ़िलहालु इहो आहे असीं घटि में घटि जेको आहे सो इहो जेके मुख़्तलिफ़ जेके मख़सूस जेके हालतुनि जे मुताबिक़ जेके जेके बैत आहिनि ऐं मुख़्तलिफ़ सुरनि मां पढ़ूं था, जीअं जेको आहे सो लतीफ़ जो तारफ़ थी सघे। जीअं रड़े रेबाण रो उभी डंगर झल, जेको न रोड़े जेको आहे अंदरां जेको आहे माण्हू बीठो हूंदो आहे, रड़ियूं बीठो कंदो आहे, घोड़ा घोड़ा बीठो कंदो आहे। चए बड़ी चई हथां ॿल त केतरियूं काहे विया, चए रड़े रेबाण रो जे अबरे ढंगर ढार, चई वञनि अॼु वॻ हणियो सुयम जे सवार, चई काछे ॿिन्ही पार धाको हिन जो ॾिसीए, चई काछे जे ॿिन्ही पार जेको आहे हिन जो धाको आहे, ॾिसनि में धाको आहे चई हिन जो। चई रड़े रेबाण रो वाड़े पायो वछड़, चई खरा वेण खंगार खे चई चल उभी चोर, चई वाड़े वछ न को लाखो दौड़ाउनि सी। माना ही लाखो फुलाणी लाखा लख सुजन फुलाणीअ फेर ॿियो। हाणे जेको आहे सो उन्हनि जेके बादशाह जेके हुआ, पोइ जेको आहे सो उन वक़्त जा जेके धाड़ियल बादशाह जेके हूंदा हुआ, ऐं उहे बज़ारि या त बाग़ी हूंदा हुआ या बादशाहनि जा ख़ुदि जेको आहे सो उन्हनि जा भाइर या उन्हनि जा अज़ीज़ हूंदा हुआ। पोइ जिन खे उहे बादशाह तूं न मिलंदियूं हुयूं, पोइ उहे वरी जेको आहे सो ईअं माना अॻे ईअं न हूंदो को सेंट्रल का ईअं फ़ौज हुजे ऐं पोइ का मर्कज़ी हुकूमत हुजे उनजे हथ में हुजनि सभु इहे फ़ौजूं। अॻे हुते हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी फ़ौज हूंदी, जेकॾहिं फ़र्ज़ु करियो 4 भाउ आहिनि ऐं उहे हुकूमत में आहिनि, त हर कंहिंजी जेका पंहिंजी पंहिंजी फ़ौज हूंदी हुई पंहिंजी पंहिंजी। ऐं माना हीअ उन ज़माने में ॿुधायो त जेके धाड़ियल जेके हूंदा हुआ उहे जेको आहे सो माण्हू जेको आहे सो घरनि में घिड़ी पवंदा हुआ, माण्हुनि जो माल काए वेंदा हुआ। हाणे उहे सॼियूं जेके शयूं आहिनि उहे लतीफ़ साईं इशारनि में जेको आहे सो ॿुधाए रड़े रेबाण रो, रेबाण माना औरत सिंध, माना हीअ तव्हांजी सोसाइटी जेका उहा थी वहे पई, हीअ इंसान ई जेको माण्हू घोड़ा घोड़ा करे थो पियो, हीअ जेके धाड़ियल जेके हुकुमरान बि जेके धाड़ियल थी पियो वञनि। चई रड़े रेबाण रो वाड़े पायो वछड़ा, हाणे वछड़नि खे अॻे छा हूंदो हो, वाड़ा हूंदा हुआ, उन्हनि में जेको आहे टिंगरी ॾेई छॾिबी हुई, माल अंदरि जेको आहे सो वाड़े छॾिबो हो। चई वाड़े चई रड़े रेबाण रो वाड़े पायो वछड़ा, चई खरा वेण खंगार खे चई चल उभी चोर, चई वाड़े विच न को, चई वाड़े वछ न को लाखो दौड़ाउनि सी।
तंहिंजे करे कोशिशि कजो बाबा ही लाखो जेको आहे सो धाड़ेलनि सां गॾु आहे, तंहिंजे करे वाड़े वच को बि जेको आहे सो वच न वाड़े। और उनजो मतिलबु हो त माना वाड़े न त हुनखे अञा महफ़ूज़ जॻह ते उमारण जे, या त माना हाणे जेको आहे सो माण्हू बेवस थी वियो हलियो। हाणे कंडे सां मुखातिब आहे, हिकिड़े 10 जा कुझु बैच में पढ़ियासीं कि तोजे हुअड़ो वढ, कि तोजे हुअड़ो वढ कंडा ढोर धड़ियनि जो। उहो कंडे खां लतीफ़ साईं पुछियो त ॾे ख़बर जेको आहे सो सुके कहिड़े सूर, पटेल तोखे पूर अॻियो न आहे आब जो, सुके कहिड़े सूर। छा थियो आहे तोखे, तूं जेको आहे सो छाजे करे जेको आहे सो तकलीफ़ थी आहे तोखे। चई मूंखे जेको आहे सो पिरी जो वढो, उनजे करे जेको आहे सो मूंखे इहा तकलीफ़ थी आहे। हाणे हीउ हुनखे पुछे थो तोखे जेको पिरी जो वढ हुजे हा त तूं ही मोरी मञर कीअं करी आहे। चए तोखे त का बि तकलीफ़ कान थी आहे। आशिक जे मथां को माह चढ़ंदो आहे छा, गोश्त चढ़ंदो आहे छा। चई तूं त ही साओ चेच थियो बीठो आहीं, थुल्हो थंभलो थियो बीठो आहीं। चई उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हि थो करे, ही जेके माण्हू चवनि था असां जेको आहे तमामु वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, असां हीअं करे छॾियो आहे, असां हूअं करे छॾियो आहे, सॼी ज़िंदगी भाड़ी समाज भाड़ी हुकूमतूं उन्हनि जी जेको आहे कमदारी कंदा रहियासीं, अञा ताईं बि जेको आहे उन्हनि खां असां ॾकूं पिया, ऐं कहिड़ियूं असीं इनकलाब जूं ॻाल्हियूं था कयूं। हर को माण्हू पंहिंजो पाण खां पुछो माण्हुनि खां त तव्हां छा कयो आहे, तव्हांखे कहिड़ो दर्द हो तव्हांखे हिन समाज जो। चई जे तो हुअड़ो वढ, हीउ असां सां ॻाल्हाए थो, हीउ कंडे सां कोन थो ॻाल्हाए, वण सां कोन थो ॻाल्हाए, असां सां थो ॻाल्हाए। या त असीं कंडा थी विया आहिनि, वण थी विया आहिनि। चई जे तो हुअड़ो वढ कंडा ढोर धणियनि जो, चई हूंद न ॾींहं ॾुठ, हीउ जेको ॾुठ पियो ॾींहुं जेको तूं मेवो पियो जेको तूं ॾींहुं, चई हूंद न ॾींहं ॾुठ मोरी मञर न करीं। चई जेको तूं मोरियो बीठो आहीं, ऐं मञर बि करे बीठो आहीं, गुल फुल बि करे बीठो आहीं, ॿूरियो बि जो बीठो आहीं, त माना तूं मुकमल तौर ते फीडिंग तोखे थींदी रही आहे। जॾहिं तोखे मुकमल तौर ते खुराक मिलंदी रही आहे, फीडिंग थींदी रही आहे, तॾहिं तूं कहिड़ो जेको आहे तोखे जेके पहिरीं जे लाइ तोखे लोड़णो हो, जेकॾहिं पहिरीं जे लाइ तोखे सड़णो त तूं सुकी तूं जेको आहे पुठि थी वञे हा तूं। चई जे तो हुअड़ो वढ, कंडे सां अञा मुखातिब आहे। चई जे तो हुअड़ो वढ कंडा ढोर धड़ियनि जो, जे तो हुअड़ो वढ कंडा ढोर धड़ियनि जो। ॾिसो न, ही माण्हू वणनि सां बि ॻाल्हाईंदा, छो जॾहिं माण्हू नथा ॿुधनि त कंहिंसां ॻाल्हाइबो, वणनि सां ॻाल्हाइबो, पोइ तारनि सां ॻाल्हाइबो, हवा सां ॻाल्हाइबो। असां वटि त हिते जेका पाणी वारी जेके राति जेका हूंदी आहे, उन राति ते मेलो हूंदो आहे, सॼी राति माण्हू पिया हलंदा आहिनि। मौलवी साहिब बि असां वटि हिते रही वियो आहे, हिते असां वटि जेको आहे वात कंडे सां ॻाल्हाए थो, लतीफ़ असां सां ॻाल्हाए। चई तोजे हुअड़ो सूर कंडा ढोर धड़ियनि जो, ही ढोर जा जेके इन्हनि जो तोखे सूर हुजे हा त कंडा ढोर धड़ियनि जो, त मथे लामन ॿूर। हीउ जेको लामुन ते जेको तूं ॿूर करे बीठो आहीं, जेके लामूं तूं जेके आहिनि उहे सभु झिझियूं पयूं आहिनि जेके ॿूर सां। चई इहे कीअं जेके से इहे भरजनि आहे। चई तोजे हुअड़ो सूर कंडा ढोर धड़ियनि जो, चई मथे लामन ॿूर मोरी मंगर न करीं। चई मोरी तूं मंगर न करीं, हाणे जेको तूं गाॾियुनि ते हलीं पियो, ही लाज़मी तो जेको आहे तोखे ठगी कई आहे, तो गद्दारी तो कई आहे, तॾहिं तो ही जेको आहे माल मिल्कियत मेड़िया आहे। जेकॾहिं तूं हक़ जी ॻाल्हि करीं आहे, हक़ जी तूं वे करीं आहे तूं, त तूं या त तूं जेको आहे हींअर जेको आहे भूम भेड़ो थी वञी आहे, या त काठ में हुजी आहे, या त जेको आहे विड़ी पियो आहे मैदान ते हुजी आहे। अलाह रहम कंदो असांखे।
ख़बर त कोन्हे का, अंदाज़ा असीं हणी सघूं था असीं, ऐं असां त गुमान बि सुठा रखूं था त तव्हां बहितर हुजो, तव्हांजा ॿचिड़ा महफ़ूज़ हुजनि, एहतियात कबो, जेकॾहिं बि का ओणी पोणी थी वञे त जल्दी जेको आहे सो उनजो इलाजु कबो उनजो। हाणे गेसर बि कान कबी, हाणे गिफ़लत बि कान कबी। इहे असांजूं दरख़्वास्तूं आहिनि। ॿियो असीं न को तव्हांखे जेको आहे उठक बैठक था करायूं, न को असां तव्हांखे जेको आहे कश्मीर जहाज़ ते वठी था वञूं, असीं मिनथूं था कयूं तव्हांखे। इहो बसि इहो जेको माण्हुनि खे ॿाहूं ॿधो, माण्हुनि खे जेको आहे साईं इस्माइल सां उहो ॻाल्हि कईसीं, जॾहिं हाणे तव्हां लठ खणो तारी ॻाल्हायो, उहो पंहिंजे असां उस्ताद शमशेर ठाही हुई पादर पार्टी। पोइ पादर कहिड़ा हूंदा, पोइ कंहिंखे कहिड़ा पादर हणिबा, पोइ भिॻल पादर, पोइ सुकल पादर, उहो जेकॾहिं असांखे आईने मंशूर जेकॾहिं शमशेर साहिब वारी पार्टी जो मिली वियो हलियो, उहो बि तव्हांजे ॾाढो पेश कंदासीं, हुनजो प्रोग्राम बि पेश कंदासीं त कंहिंखे कंहिंखे कहिड़ा कहिड़ा जेको आहे सो आहिनि पादर नसीब में आहिनि। ऐं पर जेको आहे असां वरी चऊं था न लठ खणो तहरी, न को बंदूक खणो, लठ जी माना ई आहे ॿाहूं ॿधो। त इहो ई आहे त ॿाहूं तॾहिं ॿधबियूं जॾहिं जेको आहे राणा राज़ी थींदा, ऐं सभई माण्हू जॾहिं मिड़ी मुठ थींदा, जॾहिं हिक ॿिए सां ई ठाह कंदा, प्यारु कंदा, जॾहिं हिक ॿिए सां हिक ॿिए ते रहम कंदा, हिक ॿिए ते हिक ॿिए जी इज़त कंदा, हिक ॿिए जो एतिराम कंदा, तॾहिं असां जेको आहे तमामु सगारा थी वेंदासीं। असां मूमल जा ॿ टे बैत पढ़ूं था, ऐं उन खां पोइ ऐं सम्झां थो त उस्ताद खे मूं ड्राप कोन कयो आहे, पोइ ऐं सम्झां थो त हिकिड़ो ॿ मूमल जा बैत पढ़ा। हा भाई डायरेक्टर आहे, पोइ डायरेक्टर जी बि ॿुधणी पए थी, ऐं हिते मुजेर ई सॾींदा आहिनि डायरेक्टर खे, आहे असांजो मुजेर ई आहे। उस्ताद जो आशिक़ बि हो, ॿुधाइणो खेसि आहे पंहिंजो, ऐं हुनखे बि आभारियां त असांखे उस्ताद को कलाम ॿुधाए। ऐं इहे ई माण्हू, इहे ई कलाम, इहे ई शयूं असांखे थोरो दर्दनि मां आज़ादु था कनि। असांजो सुहेल फैसल अबड़ो, हुनजी महिरबानी, उहो बि जेको आहे सो लतीफ़ साईं जी जेको आहे सो मजलिस में असीं त ईअं था सम्झूं त रोज़ानी असां सां गॾु आहे। ऐं हा हा, अॼु जेको आहे उस्ताद खे था पढ़ूं, ऐं लतीफ़ साईं जी मूमल जा ॿ टे बैत था पढ़ूं त रुसम रुसण घोरियो, राणे गिली चए चई रुसम रुसण घोरियो उठ ओराहो आण, चई लेड़नि खे लतीफ़ चए टंग सवारो ताण, चई लेड़नि खे लतीफ़ चए टंग सवारो ताण, चई शर्म जूं सभी परी, चई पुठी लाहे पाण, चई अची मुश्क माण त सोढा सुखियाणी थिया, चई रुसम रुसण घोरियो उठ ओराहो छोड़, चई रुसम रुसण घोरियो उठ ओराहो छोड़, चई तोरी काक कड़ी थी साण सरखड़ सोड़, चई अची चंदन चोर त सोढा सुखियाणी थिया, चई रुसम रुसण घोरियो। हे जेके रुसी विया आहिनि, जेके रुसण था, उन्हनि सभिनी खे मिनतूं था कनि, कावड़ न कनि। चए रुसम रुसण घोरियो उठ ओराहो कर, चई लीला लॻ लतीफ़ चए किज विलीअ ते वर, चई भरे काक कुर्बसी, चई तुंहिंजे अचण साण अपर, चई परच पिरी कंहिं पर त सोढा सुखियाणी थिया, चई रुस मरुसण घोरियो परच म वाह परे, रुस मरुसण घोरियो परच म वाह परे, चई विधुम फट फिराक जो जेत जे ज़रे, चई लालण जी लतीफ़ चए सुहाई सरे, चई लालण जी लतीफ़ चए चई सुहाई सरे, चई आयसि तो ॻरे त सोढा सुखियाणी थिया, चई रुसम रुसण घोरियो, चई रुसम रुसण घोरियो छॾ राणा रेॾाई, चई लिपेट जी लतीफ़ चए कामिल कचाई, मुंहिंजी मेट में धरा, मुंहिंजी मेट में धरा, चई आकिल अगलाई, चई कर माफ़ मदाई, चई कर माफ़ मदाई त सोढा सुखियाणी थिया, चई रुसम रुसण घोरियो, चई रुसम रुसण घोरियो, चई राणा छॾ रिया, चई मेट मजूं मोट तूं करे नृत निया, चई लालण जो लतीफ़ चए कोन्हे सूंहं सिया, चई लालण जो लतीफ़ चए चई कोन्हे सूंहं सिया, चई अवगुण ढके आ त सोढा सुखियाणी थिया,
तोखां सवाइ मुंहिंजो केरु मिट माइट कोन्हे को। हीअ असांजा जेके अवगुण आहिनि ऐं इहे ढके तूं अचु। हाणे आउं सम्झां थो त हीउ अहिड़ो ज़िंदगीअ जो ख़ूबसूरत फ़िलसफ़ो आहे जंहिंजी तशरीह करण जी ज़रूरत ई कान्हे का। त ज़िंदगी में जेके असांखां अॼु ॾींहं ताईं जेके बि जेको आहे सो ग़लतियूं असां खां थियूं आहिनि, उहे ग़लतियूं असांखे वरजाइण न खपनि जेकर असीं सम्झी विया आहियूं त। जेकॾहिं केरु ग़लतियूं करे थो, बेएहतियाती करे थो, त उनखे मिनथूं कजनि उनखे। छो त लतीफ़ साईं असांजी विख विख ते असांजी रहनुमाई करे थो। लतीफ़ साईं त असांखे त हद लागू थो करे। जेको चवे थो हारिया हारिया तो हिरी कुपच काया सीखियो, माना हीउ जेको तूं पंहिंजे वजूद सां तो बदपरहेज़ी कई आहे। चई को भला को रस्तो आहे? चई हिकिड़ो रस्तो आहे। चई कहिड़ो? चई करीअ जी किरी त तूं तवानो थी। हाणे इन खां वधीक ॿियो कहिड़ो सुठो रस्तो थींदो? माना किरी करणी आहे बसि, रोज़ो रखिणो आहे। हाणे हिते किरी जी माना जेको आहे सो इहो थींदो, डिसिप्लिन बि थींदो, उसूल बि थींदो, क़ाइदो बि थींदो, कानून बि थींदो। छो त असां माण्हू जेको आहे हिन क़ाइदे कानून खां जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे भॼंदा रहिया आहियूं। ऐं छो त जंहिं समाज में, जंहिं माहौल में तव्हांजो जेके हुकूमतूं जेके हुजनि ऐं चङा भला जेके माण्हू हुजनि, उहे जेकॾहिं कानून जी भञकड़ी कनि। अॼु ॿुधोसीं ईअं जेको आहे सो हिकिड़े नौजवान, सिंध जे नौजवान खे जेको आहे सो कहिड़ो, असांखे त लफ़्ज़ चवंदे असांखे तकलीफ़ थी थिए त हाफ़ फ्राई। हाणे गोश्त खाइबो आहे, मानी खाइबी आहे, उनजे लाइ हाफ़ फ्राई या फुल फ्राई जा लफ़्ज़ इस्तेमालु कबा आहिनि। हीअ कहिड़े क़िस्म जी गवर्नमेंट आहे? हीअ अमा साहिमा पुछे नथी त हुन आई जी ऐं हे जेका DIG होम सिक्योरिटी, इन्हनि खे त कहिड़ी ज़रूरत आहे पुलिस जी? हीअ पुलिसियूं तव्हां रखियूं आहिनि, हिनखे रहम करियो, उन्हनि खे माण्हुनि ते रहम करियो ऐं माण्हुनि खे बचायो माण्हुनि खे। ऐं तव्हां ते ज़िमेदारी आहे तव्हांजी माण्हुनि खे, सभ खां पहिरीं माण्हुनि खे तहफ़ुज़ खपे थो। ऐं माण्हुनि खे जेकॾहिं तव्हां तहफ़ुज़ फराहम करे ॾेई विया हलिया त माण्हू पाण तव्हांखे बि संभालींदा, पंहिंजो पाण खे बि संभालींदा, मुल्क खे बि संभालींदा। अरे उस्ताद जा पाण विचो वाड़ी ऐं पोइ जीअं जेको अचे थो ईअं पढ़ूं था। उस्ताद मूंखे वरी घणो यादि आहे कोन, तव्हांखे आउं सम्झां थो घणो यादि आहे। मञा थो सिंध, उस्ताद थो ॻाल्हाए, चई मञा थो सिंध तुंहिंजी सींध खे रत जी ज़रूरत आहे, मगर रत खे वरी भाॼी ॻभे भत जी ज़रूरत आहे। चई पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बीह पियो करीं? पुछनि था सिंध ऐं सिंधियुनि जी छो तस्बीह पियो करीं? चयुमि हाणे पछाड़ी आहे, इबादत जी ज़रूरत आहे। हाणे चई हाणे पछाड़ी आहे, चई इबादत जी ज़रूरत आहे। ऐं चए थो न सम्झो ख़ुदकशी पर खार खाइजे। चई भरियां सागर मथां तो ढुक न जगंदो, न जग खिलंदो। चई वरां सागर खां वेतर खार खाइजे। चई वरां सागर खां वेतर खार खाइजे। चई हणा हालार खे चबक त जग खिलंदो। चई जवाननि खे लॻे थो जूह जंगी। चई जवाननि खे चई लॻे थो जूह जंगी, मलंगनि लाइ महफ़िल मलंगी। चई असां वींझार झुंझार, चई असां वींझार, चई असां झुंझारा, चई बिकारिया, चई असांजे लाइ ही दुनिया दुरंगी। चई न हो आवाज़ मुंहिंजो ज़िलज़िलो या, न हो आवाज़ मुंहिंजो ज़िलज़िलो, या न हो महफ़िल में पूरो हौसलो, या वियो दिलि मां हलियो हो विलविलो, या मरण जो थी पको ही फ़ैसिलो या। चई लुछनि था लफ़्ज़, उस्ताद थो चवे थो लुछनि था लफ़्ज़ कागज़ ते नचनि था। चई लुछनि था लफ़्ज़ कागज़ ते नचनि था। चई ॿुरनि था ॿोल महफ़िल में ठरनि था। चई ॿुरनि था ॿोल महफ़िल में ठरनि था। सुञाणा थो बुखारी शाइरनि खे मां। उस्ताद छा थो चए? चई सुञाणा थो बुखारी शाइरनि खे मां। चई चवनि छा था घुरनि में छा चवनि था? चई छा था घुरनि ऐं छा चवनि था? चई असांखे हार जो ओथर भले सम्झो, असांखे हार जो ओथर भले सम्झो, मुखालिफ़ भाण जी भोभर भले सम्झो। चई सचनि जे साथ कारूंजर भली सम्झो। चई ठगनि जी ठाठ खे ठांगर भले सम्झो। चई मिठो गैरनि ॾिनो रोके छॾियो मुंहुं, मिठो गैरनि ॾिनो
रोके छॾियो मुंहुं जो पीतम सो उते ओके छॾियो मुंहुं अलाए छा ॾिनो यारनि बुखारी उस्ताद थो चवे कि अलाए छा ॾिनो यारनि बुखारी लॻे थो ज़हर पर ॾोके छॾियो मुंहुं इहो वरी पढ़ायो वरी ॿुध चई मिठो गैर ॾिनो रोके छॾियो मुंहुं चई जो पीतम सो उते ॾोके छॾियो मुंहुं अलाए छा ॾिनो यारनि बुखारी चई अलाए छा ॾिनो यारनि बुखारी लॻे थो ज़हर पर ॾोके छॾियो मुंहुं चई दिलि दिलि खे चई दिलि दिलि दुखे पई महफ़िल लुछे उथे पई चई धरती सॼी धुॾे पई जो ज़िलज़िलो त आहे ॾिसो न बुखारी आहे न आहे तॾहिं त सिंध जी अॼु जी जेका सूरत हाल आहे उन ते बि जेको आहे सो हेॾे जेको आहे सो बबांग जेको आहे सो दोल वांगुरु जेको आहे सो वॼे थो पियो चवे थो दिलि दिलि चए थो दिलि दिलि दुखे थी पई चई महफ़िल लुछे उथे थी पई चई धरती सॼी धुॾे थी पई चई मज़लूम करबला खां लड़ंदे चई लड़िया शिकागो चई आलम में इनकलाबनि जो सिलसिलो त आहे वाह 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 ॾिसो इनखे चइबो आहे अप टू डेट जॾहिं खां वठी नूह खां वठी जॾहिं खां इंसान ज़ात जी आयो आहे तॾहिं खां वठी अचे थो जेको आहे सो ई पंहिंजो पाण सां बि विढ़ंदो थो अचे ऐं जेको आहे सो फितरत सां बि विढ़ंदो थो अचे हुन सां जंग कंदो थो अचे अच्छा तव्हां पोइ टुकुर फोर खां पोइ संगत खे कलाम ॿुधाईंदो या अॻु में ॿुधाईंदो अॻु में ॿुधायो त पोइ हींअर ई अचो फ़क़ीर साहिब खे दरख़्वास्त था कयूं त पोइ असां पोइ सॼी राति पंहिंजी आहे पिया जेको आहे सो इहो फ़क़ीर साहिबु जेको आहे सो दाल ऐं भत खणी आयो आहे ऐं हितां ओड़े पाड़े मञा जेको आहे सो अंब आया आहिनि असांखे महिरबाननि उमाणिया आहिनि माना अॼु उन्हनि महिरबाननि जेको आहे सो घटि आहे अॼु खाईं था उन्हनि जी महिरबानी आहे सभु जा सभु असांखे कोन ॾिना आहिनि असांखे त उन्हनि मां इहा उमेदु हुई त सभु सभु असांखे ॾेई छॾींदा पर कुझु बि न खाईंदा पर इहा बि उन्हनि जी महिरबानी आहे कुझु असांखे उन्हनि ॾाढा भला माण्हू सिंध जा माण्हू तव्हां झंग में बि रहो तव्हीं बर में रहो वैबा में रहो सिंधी माण्हू ॾाढो महिरबानी आहे तव्हांजो ज़रूरु मददगार थींदो तव्हांजी वॾी महिरबानी ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखिजो फ़क़ीर अलवसी तव्हां खां जेको आहे पछाड़ी जो दुआ सलाम बि कंदा ईंदो तव्हांखे जेको आहे मोकिलाईंदो बि ऐं थोरो हुयो पंहिंजो टंगुनि खे सायां ऐं फ़क़ीर साहिबु अचे साईं अचो पाणी ॾियां तव्हां हक़ लतीफ़ सच लतीफ़ संगत वेठी आहे फ़क़ीर साईं इस्माइल फ़क़ीर असांखे अॼु हिकिड़ी ॾाढी ॾुख जी ख़बर ॿुधाई उहो छोकिरो वेठो जेको पाण हलियासीं न हा हा उनजी का कोरोना जी टेस्ट हुननि कहिड़ो उहो जेको ॿुधाए पियो मूंसां ॻाल्हाए पियो न अच्छा अच्छा हुते आउं अस्पताल में कमु कंदो आहियां पाण सां गॾु वेठो हा अलाह रहम कंदो अलाह रहम कंदो कुझु कोन्हे साईं उस्ताद बुखारी माशाल्लाह असांजो अंब साईं आख़िरी जेके 5 साल उस्ताद बुखारी जा हुआ उन्हनि में असांजी मुलाक़ात उन सां थी पोइ वरी संगत थी वई हली मिलंदा हुआसीं कचहरियूं कंदा हुआसीं गॾिजी महफ़िलूं कंदा हुआसीं उस्ताद बुखारी जो हिकिड़ो मूंखे ॻाल्हि ॿुधाई त यार पंवर तूं नौजवान माण्हू आहीं ऐं अलाए छो हुनखे का बसि असीं वञूं पिया तव्हीं मिलिया आहियो हाणे असीं वञूं पिया हाणे तव्हां ही कुझु शाइरी मूं अञा छपराई न आहे करे मूं छॾी आहे हिकिड़ी मयार हुई यूनिवर्सिटी जूं कोई शागिर्दाणियुनि ॾिनी त सभु जेके आहिनि से शाइर पंहिंजे महबूब जो जेको ज़िक्र था कनि उहो चंड जहिड़ो गुल जहिड़ो ऐं चांडोकीअ जहिड़ो छा सांवरनि माण्हुनि में ऐं कारनि माण्हुनि में छा हुस्न कोन्हे शाइर छो उन्हनि जी तारीफ़ नथा कनि उस्ताद चयो त हुननि जी शिकायत हुई पोइ मूं उन्हनि जे फरमाइश ते कुझु हिकिड़ा ॿ टे शेर लिखिया आहिनि मूंखे चई तूं नोट कर पाण वटि पोइ चई महफ़िलुनि में किथे मौक़ो मिले त पढ़िजी मन उहे उहा शाइरी ॿुधनि त उन्हनि खे इहा ख़बर पवे त उस्ताद बुखारी उन्हनि जे लाइ शाइरी करे वियो हा फस्ट क्लास हाणे नंढड़े थल वारो 2-3 अखरनि जो थल आहे हुनजो उसुणा सनड़ा सांवरड़ा मिसराऊं हुनजूं वॾियूं आहिनि पोइ इहो धुन ठाहीसीं वॾी मुश्किल सां धुन न पई ठहे हिन जी पोइ हिकिड़ो दफ़ो
वेठा हुआसीं, उस्ताद चयो यार धुन सुठी ठही वई आहे, पोइ गॾिजी ॻाईसीं ऐं अॼु तव्हांजी ख़िदमत में पेश था कयूं। हो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, वाह वाह वाह। ओ सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, सांवलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, ओ सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, सांवलड़ा, ओ तुझे तन में केॾी आहे कशिश, तुझे चाहत में को चकमक आ, मुझे अख में तुझी सिकच के, मुझे दिल में तुझी धक धक आ, हो मुझे दिल में तुझी धक धक आ, हो मुंहिंजा जज़्बात तो वट फाथलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, वो मुंहिंजा जज़्बात तो वट फाथलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, ओ सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, सांवलड़ा, वाह वाह वाह। नकी दामन ते थो दाग लॻई, हथ ते त मखी थई मेहंदी गई, हाय 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 वाह वाह। नकी छेह ॾई थो कंहिंखे छुहे, हाय रुगो छांदुन सां पियो रिंद कुहे, हाय छादन सा रुगो छांदुन सां पियो रिंद कुहे, हो केॾी अटकल कई थई कातिलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, हो केॾी अटकल कई थई कातिलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, ओ सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, सांवलड़ा, छो चोटी गोठियां कारी हर, छो पाण खे सम्झा पारी हर, छो तुंहिंजा ज़ुल्फ ज़ंजीर मञा, मां ॾींहुं त ते पियो पंध वञा, मां ॾींहुं त ते पियो पंध वञा, हो तुंहिंजा गेसू उस में बादलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, तुंहिंजा गेसू उस में बादलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, ओ सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, सांवलड़ा, उस्ताद बुखारी किथ बि हुजे, तब तोड़े मोहब्बत रोज मुझे, तूने गूंदर गम में घारे थो, तब तोड़े रोज उडारे थो, तब तोड़े रोज उडारे थो, हो करे वायूं काफियूं कांगलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, करे वायूं काफियूं कांगलड़ा, वो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, हो सुहिणा सन्हड़ा सांवलड़ा, सांवलड़ा। साईं वॾी महिरबानी, लख लाख सलामत हुजो। उस्ताद बुखारी खे बि यादि कयोसीं, अंब यादि पे कयो, मुंहिंजो हाणे उस्ताद जो ई अणछपियल अणॻायल कलाम तव्हांखे ॿुधायां थो, कीअं न कयो न कंहिं कोन ॻायो, ही मूं ई धुन ठाही ॻाए। उस्ताद चयो चई यार मंज़ूर सखीराणी खे चऊं था ही धुन यादि करे दुबई पियो वञे वञी ॻाए, पोइ वरी मंज़ूर निकिरी हलियो। अञा बि हिकिड़ो कोई मिंट अधु जो
ये यार वेठा है ना केड़ा तारा आशिक वेठा है। इतने सही है तस्वीर के थी थोड़ो ईअं हेठि इतने हाँ बस वो गीत जिन लय बुखारी पुकारे लिखम सिद्ध तारे दुतारे दिकारे वियम सिद्ध तारे दुतारे दिकारे नैण जिन लय बिनम हाय हाय से मथा पे खिलम नैण जिन लय बिनम से वाह मथा पे खिलम चोट ॾाढी रस्यम पर कयम दर गुज़र जान जिन लय ॾिनम से न कांधी थियम जान जिन लय ॾिनम हाय से न कांधी थियम चोट ॾाढी रस्यम पर कयम दर गुज़र चोट ॾाढी रस्यम पर कयम दर वाह गुज़र वाह वो प्यार जी छाव में के बसाती मिलिया जून जे सिज जियां ॻोठ वारा हाय हाय जलिया जलिया। जून जे सिज जियां ॻोठ वारा जलिया हाय हाय बुखार खाई खिलिया हीअ ख़बर जा ॿुधम चोट ॾाढी रस्यम पर कयम दर गुज़र